थोल या जिस्मानी वज़न जी वाधि शुगर ऐं ब्लड प्रेशर समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बणिबी आहे। इहो ई सबबु आहे त केतिरा ई माण्हू पंहिंजो वज़न घटाइण या बरक़रार रखण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि ते अमल कंदा रहंदा आहिनि, जॾहिं त हद खां वधीक थोल जो शिकार माण्हुनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी सर्जरीज़ वारे मरहलनि मां बि गुज़रणो पवे थो। पर साइंसदाननि हिकु अहिड़ो कैप्सूल तयारु कयो आहे जंहिंजी मदद सां वधियल वज़न वारे माण्हुनि जो वॾो मसइलो हल थी सघे थो। मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी MIT जे साइंसदाननि हिकु नई वाइब्रेटिंग गोरी या कैप्सूल तयारु कयो आहे जेको को खाधो छॾण जे बदिरां ई वज़न घटाइण में वॾो मददगार साबित थी सघे थो। इन टिकीअ बाबति चयो पियो वञे त इहा थोल जे इलाज जो हिन वक़्त ताईं सवले में सवलो तरीक़ो साबित थींदी। इहो कैप्सूल पेट में वञी दिमाग़ खे पेट भरियल हुजण जा सिग्नल मोकिलींदो, जंहिंसां हद खां वधीक खाधो खाइण जी ज़रूरत न पवंदी। इहा टिकी जिस्मानी निज़ाम खे इस्तेमालु कंदे थोल सां मुंहुं ॾियण लाइ इस्तेमालु थींदड़ मुख़्तलिफ़ सर्जरियुनि, वर्ज़िश या डाइटिंग वारे तरीक़नि मां जिंद छॾाए सघे थी। इन टिकीअ जो जानवरनि ते इस्तेमालु कयो वियो त इन जा हाकारी नतीजा साम्हूं आया। वज़न घटाइण जे ख़्वाहिशमंद माण्हुनि खे इहा टिकी हर खाधे खां अॻु खाइणी पवंदी। माहिरनि जो चवणु आहे त इन ईजाद सां मुख़्तलिफ़ दवाउनि वारे तरीक़ेकार मां जिंद छुटी वेंदी, जेके वज़न त घटाईंदा आहिनि पर सिहत ते ॿिया नुक़सान बि छॾनि था। इन कैप्सूल ते जेली जहिड़ो हिकु सनो तव आहे जेको मादे में पचण खां पोइ ॻरी वञे थो ऐं सिल्वर ऑक्साइड बैटरीअ सां हलंदड़ इन टिकीअ में मौजूदु बरक़ी सर्किट वारो मोटर चालू थी वञे थो। इहो मोटर चालू थियण खां पोइ दिमाग़ खे पेट भरियल हुजण जा सिग्नल वञनि था ऐं वधीक खाधो खाइण जी ज़रूरत नथी पवे, जेको वज़न घटाइण लाइ तमामु बहितरीन बिना महिनत ऐं नुक़साननि वारो सवले में सवलो तरीक़ो आहे।